रस्ते की धूड़ मिट्टी उनके पेरन की लगी, उनजा पैर मिट्टियां हाना थी पिया, उनजा पैर गुबार आलूदा थी पिया, रस्ते की मिट्टी उनके जिस्म पे लगी पई। हर्रमल्लाहु अलैहिन्ना, इन जिस्म ते अल्लाह ताला दोज़ख जी बाहि हराम करे थो। सुभान अल्लाह। सुनो कुंदा जेको तव्हांखे अॼु अल्लाह नसीब कयो आहे। अल्लाह जे वलीन जे उस पाक जी महफ़िल आहे, सोने सरदार जे मीलाद पाक जी महफ़िल आहे, अल्लाह जे ज़िक्र पाक जी महफ़िल आहे। कई निस्बतूं आहिनि हिन मजलिस में। हबीबुल करीम फरमायो त मन हज़र फी मजालिस ज़िक्र कतबल्लाहु लहू बिकुल्लि क़दमिन इबादतु सना। जेको अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल में विखूं भरे निकिरे थो, उनखे विख विख जे बदिले में साल जी इबादत जो अजर मिले थो। केतिरो? साल। जेतिरियूं विखूं ऐं के घोटी जा वेठा आहिनि। सुभान अल्लाह। तो सिंध जो आख़िरी किनारो घोटी ऐं बैरकी, हेॾो कराची, हेॾो कर, सॼी सिंध जा तव्हां जेतिरो सफ़र करे विखूं भरे आया आहियो, हर विख जे बदिले में अल्लाह ताला तव्हांखे साल साल जी इबादत जो अजर ॾींदो। सुभान अल्लाह। वरी जेके मजलिस में घड़ियूं ॾियो था न, जेके लम्हा मजलिस में तव्हां वेठो, नदीरे वारे साईं फरमायो त मन जलस मल आलिम साअते, के आलिम जी मजलिस में रुगे ॿ घड़ियूं वेठो। सुभान अल्लाह। ॿ घड़ियूं वेठो। औ मशामाहु ख़ुतबते, या के आलिम सां रस्ते में ॿ विखूं गॾिजी हलियूं। सुभान अल्लाह। औ अगर महू लुक़मते, या के आलिम सां दस्तरखान ते वेही ॿ गिरह मानी जा खाधई। या ॿ घड़ियूं वेठो, या ॿ विखूं वञो, या ॿ गिरह मानी जा खाधई। आताहुल्लाहु जन्नत है, अल्लाह ताला उनके बेहत जा ॿ बाग़ ॾींदो। सुभान अल्लाह। कुल्लुल जन्नत मिसल दुनिया मर्रत है, हर बाग़ को हिन दुनिया का पीणो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आप समझो? सुभान अल्लाह। कौन समझो? जी समझो। ये जेका सारी दुनिया है ना, इन्हें दुनिया का पीणो हिकिड़ो बाग़ हूंदो। अहिड़ा ॿ बाग़ जन्नत जा उनखे मिलंदा जेको के आलिम साले अल्लाह जे गाने जी महफ़िल में ॿ घड़ियूं वेठो। या उन सां गॾिजी ॿ गिरह दस्तरखान ते माण्हू जा खाधई, या रस्ते में को अल्लाह वारो, को साले, को आलिम ॿियो कोई उन सां गॾिजी ॿ विखूं गॾिजी हलियो। इन महफ़िल में तव्हांखे सवे आलिम, साले, सदोरा, अल्लाह वारा मिलंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां पाटने में वेही लंगर खाईंदो त तव्हांजे चौधारी जेके अदरनि जी टोली ठहंदी, उन टोली में कोन को तव्हां आलिम, को अल्लाह वारो, को बुज़ुर्ग, को साले तव्हां सां गॾु वेठो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। केॾी ज़िंदगी जी या खुशगवार रात आहे, केॾी ज़िंदगी जी या भली रात आहे जेका रब नसीब कई आहे। कॾहिं रातियूं दोस्तनि यारनि सां गुज़रियूं, कॾहिं पंहिंजे संगत साथ सां रातियूं गुज़रियूं, कॾहिं होटल में, कॾहिं औताक में, कॾहिं महफ़िल मौसीक़ी में, कॾहिं ॻाइण वॼाइण में, कॾहिं निंड जी ग़िफ़लत में,
पर ये रात तव्हांजी सजाई आहे जेका हिक भली महफ़िल में रबतानी रखी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं इमाम इब्न अबी दुनिया हिकिड़ी रिवायत आंदी आहे के नेक सालिह मजलिस में जेको शरीक थियो तो वह हिकिड़ी महफ़िल उनजे 20,000 बुरियुनि महफ़िलुनि जो कफ़ारो बणिजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान शरीफ में अल्लाह जल्ल जलालुहु फरमाता इन्नल हसनात युज़हिबुन सय्यिआत जेके नेकियूं आहिनि उहे गुनाहनि खे मेट ॾींदियूं आहिनि छा नेकियूं गुनाहनि खे मेट ॾींदियूं आहिनि चङो कमु कयो तव्हांजे पोइ कंहिं न कंहिं गुनाह खे उहो चङो कमु मेटे छॾींदो। हाणे इन आयत जी तशरीह में इमाम इब्न अबी दुनिया फरमाइनि था त 20,000 बुरियूं महफ़िलूं कंहिं अटेंड कयूं हिकिड़ी ज़िक्र वारी अलाह वारनि जी महफ़िल में शरीक थियो उनजे 20,000 गुनाहनि जे महफ़िल जो कफ़ारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी अर्रिक़त वल बुका किताब में रिवायत आंदी अथसि जेको माण्हू कंहिं महफ़िल में वेठो आहे कंहिं भली महफ़िल में नेक ज़िक्र वारी महफ़िल में वेठो आहे उन पूरी महफ़िल जे अंदरि हिकिड़ो माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में हूंदो छा अल्लाह जे ख़ौफ़ में पूरी महफ़िल में सिर्फ़ हिकिड़ो माण्हू हथ मां ॾोरो ॻाए अल्लाह जे ख़ौफ़ में हूंदो न रुहिमु मन हौलहु उनजे चौधारी जेके वेठल आहिनि उन्हनि ते अल्लाह ताला रहमत वसाईंदो उन्हनि ते रहम फरमाईंदो वलो कान इशरीन अल्फा भली कणी 20,000 गुनहगार वेठल हुजनि उन हिकिड़े रोअण वारे जे सदके 20,000 गुनहगार खे रब जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह की रहमत ये केडी भली महफ़िल आहे सुभान केडी अल्लाह सुहिणी महफ़िल आहे ऐं तव्हां वरी सभिनी खां अॻु में कोन्ह या रात जो ईंदा के शाम जो ईंदा के रात जो ईंदा के सुभाणे ईंदा तव्हां अॻु में आया सबक़ल मुफ़रद माण्हू अॻु आई करे विया जन्नत में कीन मन मुफ़रद या रसूल अल्लाह साहबा किराम सभी मुफ़रद केर आहिनि पाण फरमायूं त जेके अल्लाह जो घणो ज़िक्र कनि था नेकी जे पासे विकंदा आहिनि चङे कम में अॻिराई कनि था चङे कम में हिक ॿिए खां अॻिराई करण जी कोशिश कनि था इहे मुफ़रत माण्हू आहिनि इहे गोए खणी विया सभिनी खां अॻु जन्नत में वेंदा सुभान अल्लाह अल्लाह ताला जल शानहु शरह हिननि महफ़िलुनि खां परे रखे ही जेके ज़िक्र वारियूं अल्लाह वारनि जूं सालिह जूं मजलिसूं ऐं महफ़िलूं आहिनि न इहे पनाह जूं जायूं आहिनि हिफ़ाज़त जूं जायूं आहिनि जीअं हिकिड़ो किलो हूंदो आहे किलो कोट हाणे त किलनि जो रवाज कोन्हे पहिरें दौर में शहरनि ते हैदराबाद में किलो आहे कोट ॾेई जो किलो आहे किला पोइ दुश्मन जे करे चढ़ाई करे ईंदो त माण्हू किले में विझी दर बंदि करे छॾींदा महफ़ूज़ थी वेंदा दुश्मन ॿाहिरि पिया धूड़ पाईंदा किले में अंदरि माण्हू महफ़ूज़ त ही जेके महफ़िलूं आहिनि न इहे हिफ़ाज़त जा किला आहिनि ॿाहिरि चौधारी नफ़्स शैतान बदअक़ीदा माण्हू बदमज़हब माण्हू ये बधियल वेठा आहिनि धाड़ेल वेठा आहिनि फोड़ू वेठा आहिनि ईमान जा लुटेरा दीन जा लुटेरा अक़ीदनि जा लुटेरा उन्हनि खां
लुटेरन धाड़ेरन दुश्मन का बचाव जो ये हिफाजत जो किलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था जी सर ये बद मजहब मानू जोर वठंदा था बद अकीदा मानू बुरा अकीदा के मदीने वाले साईं जे शाम जा दुश्मन के हुजूर जे अहले बैत अतहार जा दुश्मन के हुजूर जे सहाबा किराम जा दुश्मन के औलिया किराम जा दुश्मन के बगदाद वाले साईं जा दुश्मन समझो या हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो एड़ो दौर मुझी उम्मत ते इंदो फितना ये पकड़ जदा जे कारी रात छाई वींदी आ पूरे तवज्जो कयो सिज लगी वियो उदय थी वई कारी रात छाई वींदी उनटी जी रात उदय आ न चंद जी रोशनी न सिज जी रोशनी रात छाई वींदी हर पासे अंधकार थी वेंदो माण्हुनि खे रस्तो नज़र न ईंदो न बत्ती न बिजली न रोशनी पोइ हाणे इन ऊंदहि में जेको माण्हू ईंदो या खॾे में किरंदो को नाक लॻे विझेसि को भटूं खाई विझेसि को कंहिं ओझड़ में वञी पवे कंडनि में वञी कंहिं लोड़े में वञी पवे ऊंदहि अंधोकार आहे साईं फरमाए त मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो दौर ईंदो जो फितना ईअं छांइजी वेंदा जे कारी रात छांइजी वेंदी इहो दौर ईंदो जो माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा शाम जो मुस्लमान हूंदा सुबुह जो उथंदा त काफ़िर थी वेंदा साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो दौर ईंदो अहिड़ा माण्हू पैदा थींदा अहिड़ा फितना ईंदा सुबह जो मुसलमान शाम जो काफिर शाम जो मुसलमान सुबह जो उथंदा त काफिर बणजी वेंदो साईं फरमाइनि था इन दौर में जे पंहिंजे ईमान खे बचायो पंहिंजे इस्लाम खे बचायो पंहिंजी नेकी खे बचायो इहो क़यामत जे ॾियारे सिद्दीक़नि सां गॾु उतारियो पुट ही को दौर फितननि जो अची वियो आहे तव्हां ॾिसो न हर पासे ते फितना छांइजी विया आहे जेको कल्ह ईमान हो सो अॼु कोन्हे जेको अॼु आहे सो सुभाणे न हूंदो हिकिड़े ॾींहुं हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह वेठा मजलिस में पाण फरमायो था बा जेको अॼु ईमान आहे सो सुभाणे न हूंदो हर ॾींहं में माण्हू जो ईमान घटि थिए थो हिकिड़े मुरीद अर्ज़ कया साईं क़िबला मुर्शिद करीम हिकिड़े ॾींहं में फ़र्क़ु थी वेंदो पाण फरमायो हा हिकिड़े ॾींहं में जेको अॼु ईमान आहे सो सुभाणे न हूंदो हर ॾींहं जो फ़र्क़ु आहे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिकिड़े ॾींहं में माण्हू मटिजी वेंदो हिकिड़े ॾींहं में माण्हू मटिजी वेंदो पाण फरमायो हा तोखे ॾेखारींदुसि ॿ टे ॾींहं गुज़रिया त साईं अटो घुरा अटे जी दखी हुजे दखी सम्झो था उन में अटो विझी उन में हिकिड़ो रुपयो ॾेकड़ो रुपयो हो न उहो उन अटे में विझो सभिनी मुरीदनि ॾिठो त साईं जन पंहिंजे खीसे मां कढी उहो ॾेकड़ो रुपयो अटे में विझो पाड़े में का फ़क़ीरानी रहंदी हुई उनखे घुराई अम्मा मुंहिंजा महिमान आया नी मूंखे मांगड़ी पचाए हाज़िर क़िबला माई वई मानियूं पचाए उन अटे जूं मानियूं पचाई ऐं पोइ रुपयो खणी आई साईं क़िबला हे मानियूं बहादुर आहिनि हिन अटे मंझां हे रुपयो निकितायो कढो वठो अम्मा हे रुपयो कंहिंजो आहे थी हिन अटे मां निकितो आहे अबा फ़क़ीर फलाणा तुंहिंजो आहे न साईं मुंहिंजो न फलाणा तुंहिंजो आहे न साईं मुंहिंजो न फलाणा फलाणा साईं असांजो न आहे अमा हे सभई चवनि था त असांजो न आहे कि न साईं न इन अटे मां निकितो आहे पराई शइ मां घणा माल आहे जेके कहिड़ो जवाबु ॾींदसि
इन अटे मुझो यो रुपयो ने तो मां न कर तो को जो वठो अटो एक अटो मामी वठो है रुपयो वठो जोरी रुपयो रखे हले मोटी वही माई के रात जो ख्याल है रुपये जड़ी करा सुभान अल्लाह सजी रात माई के निंड न आई ये सलाम सोची ज़हन में सुबह जो सवेर आई हज़रत पीर से रोज़े गनी रहमतुल्लाह अलैहि वटि साईं क़िबला मुंहिंजी नंढड़ी न्याणी हुई उहा रांदि पई खेॾे उनजे बरीअ में इहो रुपयो कयो खीसे अॻियों खीसो गगा माई पाईंदा न कंहिंखे पोइ उनखे अॻियों खीसो हूंदो आहे सुभान उनखे अल्लाह बरी सॾींदा आहिनि साईं मुंहिंजी नंढड़ी न्याणी हुई सो रांदि पई खेॾे उनजे बरीअ मां हीअं निमिड़ी न अटे में इहो रुपयो किरी पियो सो मूं राति वञी संभालियो आहे त इहो रुपयो मुंहिंजो आहे मूंखे वापसि ॾियो सुभान अल्लाह अमा हे रुपयो तुंहिंजो आहे कि हा साईं मुंहिंजो आहे मुंहिंजी छोकिरी खां किरी पियो अमा तुंहिंजो आहे कि हा साईं मुंहिंजो आहे मूंखे ॾियो वापसि कयो अमा खण माई खे रुपयो ॾिनो भई पोइ साईं जन पीर से रोज़े गनी रहमतुल्लाह अलैहि फरमाया ॾिठो आहे जेको कल्ह ईमान हुयो सो अॼु न आहे कल्ह इहा साॻी औरत हुई जेका चए पई त मां परायो रुपयो न खणंदसि मां अलाह ते कहिड़ो जवाबु ॾींदसि मां पराई शइ खणा मां इहो रुपयो न खणंदसि ज़ोरी वापसि ॾेई वई अॼु राति कीअं वेही कूड़ी कहाणी ठाही अथई रुपए वठण जे लाइ कीअं कूड़ो बहानो करे मूं वटि आई आहे पुट जेको कल्ह ईमान हो सो अॼु अल्लाह भाइरो दोस्तो जेको अॼु ईमान अथव न सुभाणे अञा अलाए छा ॾींहं अचनि तव्हां हीअ सोबत जेका आहे न ज़िक्र वारनि जी हीअ साॼनि जी सोबत जेका आहे इहा न छॾियो हिन महफ़िल में ईमान ताज़ो थिए थो रूह खे ताज़गी मिले थी अल्लाह ताला जो ख़ौफ़ पलाए पवे थो मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क पलाए पवे थो गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए थी नेकिन जी मोहब्बत पैदा थिए थी हीअ महफ़िल जेका आहे न तव्हांजे लाइ ईमान जे बचाव जी जाइ वेहुनी वटि जेके वेही था ॼाणनि वेहुन साण ॿियनि मतां वेही वक़्तु विञाई हल तनी सां हल जेके हली था ॼाणनि हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाई घुम तनी सां घुम जेके घुमी था ॼाणनि घुम न साण ॿियनि मतां घुमी घर घुराई हीअ जेका मजलिस अलाह ताला पंहिंजे फज़ल पंहिंजे करम सां अॼु असांखे नसीब कई आहे रब करे शल इहे पंद्रहं कज़ा न हुजनि ही महफ़िल चल रब कज़ा न करे ऐं हेड़ियुनि ज़िक्र वारनि महफ़िलुनि में गुनाह धोपंदा आहिनि मदाहनि जी माफ़ी मिलंदी आहे ॾोह ॾींदा आहियूं ख़ताऊं गुनाह हिन भली महफ़िल जे अंदरि अल्लाह ताला हुनखे वेठे माफ़ करे ॾे सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे त हिकिड़े माण्हू 99 खून कया घणा 99 इंसाननि खे क़त्ल कयईं कुत्ता बिला कोन मारी इंसान 99 मारी दिल में ख्याल थियुसि त हेॾो ॾोही आया हेॾो पापी आया हाणे वञा के अलाह वारे वटि का वञी माफ़ी वठां अलाह खां बख़्शिश घुरां को दुर्वेश को फ़क़ीर सुझंदो उन वटि वियो साईं
मां 99 माण्हू क़त्ल कया आहे, मूंखे का माफ़ी मिलंदी? चई निभागा 99 माण्हू मारे वरी मूं वटि आहीं, तुंहिंजो डंगर को असांजे मथां पवे, निकिर मुंहिंजी मजलिस मां। ज़ालिम, तूं 99 माण्हू वरी मारे हेॾे आयो, ज़ालिम त अॻे ई वियो न, कढंदे तलवार ठॻा जो कढे हुन सुफ़ी खे समझो ख़बर पई त फलाणो सालिहन जो शहर आहे, नेक सालिह माना फलाणे शहर में रहनि था। हाणे ओॾे हलियो माफ़ी वठण जे लाइ, तौबा ताइब थियण जे लाइ, बख़्शिश घुरण जे लाइ। काॾे वञे पियो? सालिह माण्हुनि अलाह जे नेक माण्हुनि जे ॻोठ ते वञे पियो। अध में हो त इज़राइल अची वियो साह निकिरी वियुसि। मन ते देर आहे, रब जे घुराए त देर आहे, बात बि ते मौत अची वियो। हाणे जेॾी महिल मरी वियो त जन्नत जा मलाइक बि आया, जहन्नम जा मलाइक बि आया। दोज़खी मलाइकनि चयो त हिनखे वठी वेंदासीं जहन्नम ॾे। 99 माण्हू ताम क़त्ल कई, पर हिकिड़ो दुर्वेश हला वारो मारे विधो अथसि, 100 माण्हू मारिया अथसि। ही दोज़ख जो हक़दार आहे। जन्नत जे मलाइकनि चयो त बराबरि डोहरिया कातला मुनिया डोरिया, पर वञे काॾे पियो? अलाह वारनि ॾे तौबा ताइब थियण, बख़्शिश घुरण। यार असां हिनखे जन्नत ॾे वठी वेंदासीं। फ़रिश्तनि जो पाण में तकरार थी पियो। अलाह ताला जल शान जिब्रील अमीन खे मोकिलियो त हिननि जो वञी फ़ैसिलो कर। जन्नती मलाइक ऐं जहन्नमी मलाइक ॿई तनाज़ो बि आहिनि, फ़ैसिलो कर। अलाह ताला फ़रिश्तनि जे सरदार खे मोकिलियो फ़ैसिले जे लाइ। वरी जेका सालिह बाननि वारी ज़मीन हुई जाॾे वियो पिए, उन ज़मीन खे रब हुकुम कयो त सुकड़ जी सोड़ी थी वञे। हिन ज़मीन खे जाॾो हलियो गुनाहनि वारी ॾोहनि वारी ज़मीन, उन खे रब फरमाए त इंगी वञे, वॾी थी वञे, टिकी थी वञे, वेकिरी थी वञे। तव्हां सम्झी ॻाल्हि? हिन ज़मीन खे ॾोहनि जे पासे वारी ज़मीन खे रब फरमायो त वेकिरी थी वञे, हुन ज़मीन खे रब फरमायो त सोड़ी थी वञे। हाणे जेॾी महिल लही आयो मलाइक, उन चयो त भई तकरार न कयो पाण में, फ़ैसिलो इहो आहे त हिनजी ज़मीन मापियो, जिते मोह आहे ऐं जाॾे वञे पियो अलाह वारनि जी ॻोठ में, ज़मीन मापियो। वरी जाॾो हलियो आहे ऐं जिते मोह आहे, ॾोहनि वारी सरज़मीन, उहा बि मापियो। जेकॾहिं अलाह वारनि जे पासे वेझो आहे त हिनखे जन्नत में मोकिलियो, जे गुनाहनि जे पासे वेझो आहे त पोइ हिनखे जहन्नम में मोकिलियो। फ़ैसिलो थी वियो। होॾो ज़मीन खे वरी रब जो हुकुम मिली वियो। जेॾी महिल फ़रिश्तनि मापियो ॿिन्ही पासनि जे ज़मीन खे, हाणे किस्सो कहाणी न आहे, के बुज़ुर्ग जो वाक़ियो न आहे, हदीस आहे, सही बुखारी सही मुस्लिम जे हदीस, मुस्लिम अहमद में नंबर जे हदीस आहे मदीने वारे साईं। फ़रिश्तनि जेॾी महिल उन ॿिन्ही ज़मीनुनि खे मापियो त बिल्कुलु विच ते जेॾी महिल मरे पियो, ओॾी महिल रिस्की हिकिड़ी गिराट अलाह वारनि जे पासे में वेठी। छाड़की बि चवंदा आहिनि, कोक बि चवंदा आहिनि, गिराट बि चवंदा आहिनि। तव्हां छा चवंदा आहियो? बसि इहा हिकिड़ी गिराट अलाह वारनि जे पासे ते वेठो। रब फरमायो त मुंहिंजे दोस्तनि जे पासे ते वेठो, खोले जो दरवाज़ा। अलाह करे असां इन पंध में हुजूं, उमिरि इन पंधनि में गुज़रे, मरूं त मिसल इन रस्ते में मौत अल्लाह ताला जे शान शाल असांखे पंहिंजे सालिहनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे वलीअनि जी सोबत, सियाहत, संगत
की मजलिस को नसीब फरमाए। अल्लाह ताला चल ईमान सा खातमो बिल खैर नसीब फरमाए।